अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कराची जे अब्दुल्ला शाहगाज़ी ॻोठ जे ई ब्लॉक रहण ख़िलाफ़ हिकु भेरो ॿीहर एंटी एनक्रोचमेंट ऐं सचल पुलिस जी चढ़ाई। पुलिस अटालन क़ाइमु थियल एहतिजाजी कैंप खे पटे छॾियो। ॻोठाणनि मथां शेलिंग ऐं फायरिंग। मुज़ाहिमत कंदड़ 3 औरतुनि समेत 6 ॻोठाणा ज़ख़्मी। इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान अमेरिका सां लाॻापा बहितर करण जी कोशिश कई पर नाकाम रहियो। उन में असांजो कहिड़ो क़सूरु आहे? नियाज़ी साहब जी दावाउनि में का बि सदाकत न आहे। 5 माण्हुनि लाइ इक़्तिसादी मौक़िआ ॻोल्हा करण जी कोशिश करे रहियो आहे। अमेरिका समेत समूरनि मुल्कनि सां मुआशी लाॻापनि खे हथी वठण लाइ कमु कयूं पिया। हर दौर में पीटीआई करप्शन जो नओं दास्तान साम्हूं ईंदो आहे। नवाज़ शरीफ़ पंहिंजी मिल्कियतुनि जो पूरो हिसाब ॾिनो। इमरान ख़ान जेकॾहिं एतिरो सादिक ऐं अमीन आहे त 5 असासनि जो जवाबु ॾे। 8 सालनि खां फॉरेन फंडिंग केस रोलड़े जो शिकार आहे। अकबर एस बाबर रक़म जे मुंतक़िली बाबति समूरियूं शाहिदियूं ॾिनियूं। अख़बार जी रिपोर्ट ग़लति आहे त केस कयो सभु कुझु साम्हूं अची वेंदो। नून लीग अॻवान मोहम्मद ज़ुबैर जी प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो इमरान ख़ान कॾहिं बि अदालतुनि में पेश नाहे थियो। मुदाख़लत नरम हुजे गरम या सख़्त, सभिनी खे गॾिजी मुल्क खे बचाइणो आहे। सियासी ॾफेड़ ऐं अदम इस्तेकाम पाकिस्तान खे तबाही तरफ़ वठी वञी रहियो आहे। हिकु ॾींहुं क़ीमती आहे। महांगाई जी शरह 38% खां वधी चुकी आहे ऐं ग़रीब अटो बि ख़रीद नथो करे सघे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो ट्वीट। तारीख़ जी बदतरीन सियासी ऐं मुआशी बहरान मां गुज़री रहिया आहियूं। जेकॾहिं IMF जो बेल आउट पैकेज जल्द न आयो त पाकिस्तान जे ॾेवाले जो ख़तरो आहे। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट में FIA मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। अदालत शहबाज शरीफ़ हमज़ा शहबाज ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ तलब करे वरितो। ज़मानत मंज़ूर थियण सबबि जवाबदार अदालत में पेश थियण छॾे ॾिनो आहे। FIA प्रोसिक्यूटर जो मौक़िफ़। जवाबदार ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी यकीनी बणाइनि। अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सेवण वेझो मंसूर ढंढ आमद। पाणी जे वधंदड़ सूरतहाल जो जाइज़ो। मुराद अली शाह खे आबपाशी खाते जे सेक्रेटरी जी पाणी ऐं बंदनि बाबति ब्रीफिंग। मंसूर जे बंदनि जी मरम्मत करे बंदनि खे मज़बूत कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी इंतिज़ामिया खे हिदायत। चवे थो बरसाति सबबि सॼी सिंध में नुक़सानु थियो आहे। मुतासिर थींदड़ माण्हुनि जी वावर करण लाइ संदनि थियल नुक़सान जो मुआवज़ो ॾिनो वेंदो। मंसूर ढंढ जे माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं। बलोचिस्तान जे उत्तरी इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु तेज़ बरसाति। हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि। जाबलू नदियुनि में 4। कोयटा हरनाई शाहराह ते अच वञ मुअतल। बरसातुनि खां पोइ आयल बोर्ड मवासिलाती निज़ाम तबाह करे छॾियो। हज़ारें कुटुंब खाद खुराक न हुअण ते लंघण काटण ते मजबूर। मस्तोंग जे ज़िले कुर्दगाब में बोर्ड जे पाणीअ में 3 ॼणा ॿुॾी विया। 2 ॼणनि जा लाश हथ। 3 जी ॻोल्हा जारी। ऐं सिंधु दरिया में पाणी जे वहिकरनि में वाध। गुडू ऐं सखर बैराज वटे हेठें दर्जे जी ॿोॾ। सखर बैराज वटे हेठें दर्जे जी ॿोॾ खां पोइ कचे वासियुनि जी पके तरफ़ लॾ पलाण। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 2,91,718 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। हेठां वहिकिरो 2,67,518 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 2,75,048 क्यूसेक। हेठां वहिकिरो 2,40,598 क्यूसेक पाणी रिकॉर्ड। कोटड़ी वटि 1,14,390। हेठां वहिकिरो 9,985 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।